الله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ثم أنشأنا من بعدهم قرنا آخرين فأرسلنا فيهم رسولا منهم أن اعبدوا الله ما لكم من إله غيره أفلا تتقون. فقال الملأ من قومه الذين كفروا وكذبوا بلقاء الآخرة وأترفناهم في الحياة الدنيا ما هذا إلا بشر مثلكم يأكل مما تأكلون منه ويشرب مما تشربون ولئن أطعتم بشرا مثلكم إنكم إذا لخاسرون. أيعدكم أنكم إذا متم وكنتم ترابا وعظاما أنكم مخرجون. هيهات هيهات لما توعدون. إن هي إلا حياتنا الدنيا نموت ونحيا وما نحن بمبعوثين. إن هو إلا رجل افترى على الله كذبا وما نحن له بمؤمنين. قال رب انصرني بما كذبون. قال عما قليل ليصبحن نادمين. فأخذتهم الصيحة بالحق فجعلناهم غثاء فبعدا للقوم الظالمين. درود شريف. اللهم صل على سيدنا رب زدني علما وارزقني فهما سبحانك لا علم لنا. मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तो ऐं बुज़ुर्गो, 18 सिपारो सूरत मोमिनुन आयत नंबर 31 खां वठी 41 ताईं 10 आयतूं मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं। पोइ दर्स में गुज़रियो सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे दावत ॾिनी। मुसलसल दावत ॾियण जे बावजूदि चंद माण्हुनि ईमान आंदो। बिलाख़िर नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां हुननि ज़ुल्म व तशद्दुद जो बाज़ार बि गरम कयो। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह खां दुआ घुरी, अल्लाह हाणे सभिनि खे तबाह ऐं बर्बाद फरमा। नतीजतन मींहुं वसियो, ज़मीन मां बि पाणी पियो निकिरे, आसमान मां मींहुं वसी रहियो हो। जिथे किथे पाणी हो, जेके ईमान वारा हुआ नूह अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु ॿेड़ी में सवार हुआ, जेके बची विया उन खां अलावा जेके बि हुआ सभु ग़र्क़ थी विया ऐं सफ़ाई हस्ती तां उनजो नालो ई मिटी ख़तमु थी वियो। अल्लाह से अॻिते थो फरमाए, सुम्मा अंशअना मिन बादिहिम, असां वरी पैदा कयोसीं हुननि खां बाद में। उहो कहिड़ा? नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम वारा। क़रनन आख़रीन, हिकिड़ी ॿी क़ौम। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो किस्सो तफ़सील सां गुज़रियो। हाणे अल्लाह से फरमाईंदो उन खां बाद में असां वरी हिकिड़ी ॿी क़ौम खे पैदा कयोसीं। ॿी क़ौम कहिड़ी हुई? क़ौम समूद। उन जे बारे में अल्लाह से फरमाईंदो फ़अरसलना फ़ीहिम रसूलन मिनहुम, पोइ असां मोकिलियोसीं उन्हनि में रसूल अज़मत वारो। मिनहुम, पर उन्हनि मंझां ई हुयो, ॿाहिरां किथां कोन आयो। क़ौम समूद जे अंदरि सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम पैगंबर। फ़अरसलना फ़ीहिम, असां मोकिलियोसीं उन्हनि मंझि रसूलन, अज़मत वारो रसूल, मिनहुम, उन्हनि मंझां। उन अची करे दावत जो कमु कयो, दावत व तबलीग जो कमु कयो। छा फरमाई? फरमाई अनिअबुदुल्लाह, अल्लाह जी इबादत कयो। बुत त कुझु बि कोन था करे सघनि, मुश्किल कुशा हाजत रवा हिकिड़ो अल्लाह तबारक व तआला। मालकुम मिन इलाहिन गैरो, छा थी वियो तव्हांखे? अल्लाह खां अलावा ॿिए माबूदनि जे पोयां छो लॻा पिया? अफला तत्तकुन, डिॼो कोन था तव्हां? जेको तव्हांजो ख़ालिक आहे, तव्हांजो मालिक आहे, तव्हांजो राज़िक आहे, मरण पैदाइश खां वठी मरण ताईं जी तमामु तरबियत करण वारो, रिज़्क़ ॾियण वारो, उथाइण वेहण वारो, तमामु नेमतुनि जो मींहुं वसाइण वारो अल्लाह तबारक व तआला आहे। तव्हां उनखे छॾे करे बुतनि जी पूॼा कयो, ड्रिज नथो थिए तव्हांखे? अफला तत्तकुन, डिॼो कोन था तव्हां? इहा दावत ॾिनी
वक़्त जे पैगंबर सालिह अलैहिस्सलातु वस्सलाम। वक़ाल अल मलउ मिन क़ौमिहि अल्लज़ीना कफ़रू, क़ौम जवाब छा ॾिनो? वक़ाल चयो अल मलउ सरदारनि, नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि सरदारनि जवाब ॾिनो, वॾेरनि जवाब ॾिनो। हिते बि सालिह अलैहिस्सलातु वस्सलाम खे वॾेरनि जवाब ॾिनो। अलाह से फरमातो वक़ाल अल मलउ मिन क़ौमिहि अल्लज़ीना कफ़रू, चयो उन्हनि सरदारनि उन जी क़ौम मंझां जेके काफ़र हुआ, इनकार कंदड़ हुआ। उन्हनि चयो वकज़बू, काफ़र बि इनकार कंदड़ बि हुआ ऐं कूड़ो बि नऊज़ बिल्लाह चवण वारा हुआ। छा के कूड़ो चवण वारा? बिलिक़ाइल आख़िरती, आख़िरत जी मुलाक़ात के जे बारे में हुनजो तसवुर इहो कूड़ आहे सॼो। माना हुननि जो क़यामत जे मथां ईमान बिल्कुलु कोन्हे। इहा बि बीमारी मुश्तरक रही आहे। पोइ जंहिं बि पैगंबर जा वाक़िया तव्हां खणी ॾिसंदा त हुनजी क़ौम वारनि जिथे ॿियनि ॻाल्हियुनि जो इनकार कयो, गॾो गॾु इन ॻाल्हि जो बि इनकार कयो अथव, मरण खां पोइ जीअण बि वाक़ई में आहे ई कोन। बसि जेको मरी वियो मिटी थी वियो, बसि ख़तमु थी वियो। अलाह से फरमायो अतरफ़नाहुम फ़िल हयाति दुनिया, असां उन्हनि खे ऐश इशरत ॾिनोसीं दुनिया जे अंदरि। वॾा ठठ लॻा पिया, मज़ा मज़ा। सिर्फ़ु एतिरो मां सोचींदा कॾहिं कॾहिं, टे वक़्त इज़त जी मानी मिले थी पई ऐं तकलीफ़ कंहिं क़िस्म जी न हुजे, इज़त सां माण्हू कमाए, इज़त सां टे वक़्त जी मानी मिले, इहा ई अलाह जी केॾी वॾी नेमत आहे। इज़त सां मानी मिले थी। रोज़ाना जी बेस ते असां कई माण्हुनि खे ॾिसंदा आहियूं, चवंदा आहिनि अलाह जे नाले ते, उन्हनि खां लख दफ़ा चङा आहियूं असां। हिते अलाह से फरमायो अतरफ़नाहुम फ़िल हयाति दुनिया, उन्हनि खे असां ऐश वारी ज़िंदगी ॾिनीसीं, वॾा ठठ मज़ा आहे उन्हनि जा। मा हादा इल्ला बशरुम मिथलुकुम, इहे चवनि पिया सरदार, छा पिया चवनि? मा हादा इल्ला बशर, हे त इंसान आहे, इंसान जी ॻाल्हि असां छो मञूं? सालिह अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में चवनि पिया। ॿियनि ख़राबियुनि सां गॾो गॾु हिकिड़ी ख़राबी ही बि पोइ उम्मतुनि जे अंदरि हूंदी हुई त उहे पैगंबर खे इंसान मञण जे लाइ तयारु कोन हूंदा, बशर मञण जे लाइ तयारु कोन। मा हादा इल्ला बशरुम मिथलुकुम, न आहे ही मगर तव्हां जहिड़ो इंसान। यकुलु मिम्मा ताकुलून मिन्हु, खाए थो उहो जेको तव्हां खाओ था। यशरबु मिम्मा तशरबून, जेको तव्हां पियो था उहो पीए थो। इन में असां में फ़र्क़ु थोरी आहे। हा, नूरानी मख़लूक़ात अचे, फ़रिश्तो अचे, उहो अचे असांखे दावत ॾे, पोइ असां मञींदासीं। इहो हुनजो नुक़्ते नज़र हुयो। पैगंबर जे बारे में अक़ीदो हुनजो इहो फ़ासिद हुयो त इंसान मञण जे लाइ पैगंबर खे तयारु कोन आहे। उहो चवनि पिया इंसान न जेको फ़रिश्तो हुजे, जेको नूरानी मख़लूक़ हुजे, उहा अची असांखे दावत ॾे, असां मञींदासीं। पोइ दर्स में बि गुज़रियो नूह अलैहिस्सलातु वस्सलाम वारे में, त उन में बि उन्हनि इहो चयो त बाबा मा हादा इल्ला बशरुम मिथलुकुम युरीदु अन यतफ़द्दल अलैकुम, हीअ त इंसान आहे, असां वांगुरु जीअं असां इंसान, तीअं हीअ बि इंसान आहे। हिन जो ख़्यालु इहो आहे त असांजी वॾेराई बि खसे करे पाण वॾेरो थी वञे। नूह अलैहिस्सलाम जे बारे में इहो चयो त माना इहा बीमारी बि मुश्तरक रही आहे त वक़्त जे पैगंबर खे इंसान मञण जे लाइ तयारु कोन आहे। चवनि पिया इंसान हूंदो त नबी न हूंदो, नबी हूंदो त इंसान न हूंदो, नबी हूंदो त फ़रिश्तो हुजणु घुरिजे। यकुलु मिम्मा ताकुलून मिन्हु, ही चवंदा भला जेको तव्हां खाओ था हीउ बि उहो ई थो खाए, जेको तव्हां पीओ था हीउ बि उहो ई थो पीए। नई ॻाल्हि कहिड़ी आहे हिन में? असां कोन मञींदासीं। हालांकि अक़ल जो तक़ाज़ो बि इहो आहे त इंसाननि वटि इंसान अचणु घुरिजे। रसूल छो करे ही शादी करे त हुनखे ख़बर पए त बाबा शादी बि करणु घुरिजे, ही खाए त हिननि खे ख़बर पए त ही खाइणु घुरिजे, ही पीए त हिननि खे ख़बर पए त ही पीअणु घुरिजे, ही ज़िंदगी गुज़ारे त हिननि खे ख़बर पए त अहिड़े नमूने सां ज़िंदगी गुज़ारिजे। फ़रिश्तो ईंदो न खाईंदो न पींदो न शादी कंदो त कीअं ख़बर पवंदी त बाबा ज़िंदगी कीअं गुज़ारिजे। रोल मॉडल हूंदो आहे पैगंबर पंहिंजी उम्मत जे लाइ, तॾहिं त चवंदा उहा सुनतुनि ते अमल कयो। छो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं करे वियो, ऐं जेकॾहिं फ़रिश्तो अचे हा त कीअं ख़बर पए त लोकी खाइणु सुनत आहे या न आहे सुनत। माखी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाधी या न खाधी, फ़रिश्तो हुजे उहो त खाई न, पोइ कीअं ख़बर पए सुनत आहे या न आहे। अक़ल बि इहा तस्लीम करे थी पई त इंसाननि वटि रसूल ऐं पैगंबर इंसान ई अचणु घुरिजे। वलेन अताअतुम बशरम मिथलकुम, हाणे इहे सरदार चवनि था पंहिंजे दोस्तनि खे, जेकॾहिं तव्हां पाण जहिड़े इंसान जी फरमाबरदारी कंदव, इताअत कंदव, पोइ लॻी कंदव, इन्नकुम इदल लख़ासिरून, पोइ त तव्हां खसारे वारा थी वेंदव। इहो तव्हांखे त जुगाए कोन थो त तव्हां पाण जहिड़े इंसान जी तव्हां उहो कयो। यकीननि पैगंबर ॾिसण में इंसान हूंदो आहे, पर अज़मत में, आला में, मक़ाम में, मर्तबे में छा हूंदो आहे? वॾो अफ़ज़ल मथे। ईअं न सम्झणु घुरिजे। मिथलकुम मिथलकुम जिथे किथे तव्हां पढ़ंदव, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में बि सूरत कहफ़ जे अंदरि अचे थो त उते बि लफ़्ज़ मिथलकुम जो अचे थो, माना तव्हां जहिड़ो इंसान आहे।
पर माना ॾिसण में असां जहिड़ो इंसानु आहे, जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿ अखियूं, असांखे ॿ अखियूं, नबी साईं खे ॿ हथ, असांखे ॿ हथ, पर इहो न आहे त जीअं असांजूं अखियूं आहिनि त ओड़ी नबी साईं, न न न न, दुनिया जा सभु अखियूं मिली वञनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि जे वार जे हज़ारे हिसे जे टुकड़े जे बराबरि बि कोन थियूं थी सघनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिस्म तमामु काइनात जे जिस्मनि खां छा हो, आला ऐं अरफ़ा हुयो। ॾिसण में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान हुया, पर मक़ामी मर्तबे में सभिनि खां आला ऐं बुलंद हुया। त जेको बि पैगम्बर पंहिंजी क़ौम वटि ईंदो हुयो, उन्हनि मंझां ई हूंदो हुयो, उते ई ॼमंदो हो, उते ई परवरिश पाईंदो हो, उते ई वॾो थींदो हुयो। हो चवंदा हुआ त न न न, हीउ त असां जहिड़ो इंसानु आहे, असां खाऊं था, हीउ बि खाए थो, असां पीऊं था, न न, फ़रिश्तो अचे जेको पैगम्बर थी करे असां हुनखे मञींदासीं। हाणे क़ौम वारनि खे चवनि पिया सरदार बाबा इंसान जी तव्हां पैरवी कंदो, को अचे फ़रिश्तो, इंसान जेके पैरवी कंदड़ त माण्हू खसारे में वेंदो। हई हा त अच्छा, अयइदुकुम अन्नकुम इज़ा मुत्तुम, ऐं हीउ वरी तव्हां सां वाइदो बि करे थो पियो त जॾहिं तव्हां मरी वेंदव, वकुंतुम तुराबन, ऐं तव्हां मिटी थी वेंदव, व इज़ामन, ऐं हॾियूं थी वेंदव, अन्नकुम मुख़रजून, ऐं तव्हां वरी उथंदो बि, वाइदो करे थो, हीअ त कूड़ी ॻाल्हि थो करे, नौज़ बिल्लाहि मिन ज़ालिक। छोकी पैगम्बर चवंदा हा त भाउ अलाह जी इबादत कयो, मरण खां पोइ वरी ज़िंदा थींदो, हिसाबु ॾियणो पवंदो। त उहो चवनि पिया इहो कीअं थो थी सघे, माण्हू मरी वियो, मिटी थी वियो, भोरा थी वियो, हॾा थी वियो, इहो वरी कीअं उथंदो। माना फ़साद अक़ीदा क़यामत बि हुन जे अंदरि हुयो त क़यामत जो इनकार कंदड़ हो। हई हा त लिमा तुअदून, इहो कीअं थो थी सघे, इहो कीअं थो थी सघे जेको तव्हां सां वाइदो कयो थो वञे, पैगम्बर तव्हां सां वाइदो थो करे, इहो कीअं थो थी सघे, थी कोन थो सघे, इंसानु मरी वियो त ठीकु ठहियो। हू अक़ल खे बि हलाईंदा हुआ। दलील असां वटि अक़ल बाद में आहे, क़ुर ऐं सुन्नत छा आहे पहिरियां। इतिहास खोड़ माण्हू चवंदा आहिनि साईं अक़ल तस्लीम नथी करे, क़ुर में त लिखियो आहे अक़ल तस्लीम नथी करे। असांजी अक़ल केतिरी आहे, का इंतिहा ई कोन्हे असांजी अक़ल जे कमज़ोर हुजण जो, को इंतिहा ई कोन्हे, बे इंतिहा कमज़ोर आहे। ऐं पोइ असां वरी मुक़ाबिलो कयूं हिन अक़ल खे खणी करे अलाह जे वही सां, अलाह जे क़ुर सां। किथे अलाह जो क़ुर, किथे असांजो अक़ल। हिकिड़ी मिसाल, हज़रत अली रज़ियल्लाहु ताला ने फरमायो जेकॾहिं अक़ल ताक़तवर हुजे हा न, अक़ल कवी हुजे हा न, त पोइ फ़ैसिलो करे ॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त जेॾी महिल मोज़ा पायो न, चमड़े जा मोज़ा पायो न, त पोइ मख मथां कयो, मथां कबो न त मथां कबो। पेर असां हलूं था हेठि ज़मीन ते, त मेराण हेठियां थी थिए त हेठियां मथां करणु घुरिजे न त हेठियां कोन कंदा, शरीर ते नबी साईं फरमायो मथां कयो। हिते असांजी अक़ल दंग रहिजी थी वञे, न बाबा शरीयत जे अहकामात जे अंदरि अक़ल जो को अमल दख़ल कोन्हे, इहे अलाह जा फ़ैसिला आहिनि, इलाही फ़ैसिला आहिनि, उहे उन जूं हिकमतूं पाण ॼाणे थो। इन करे खोड़ दोस्त फोन कई दफ़ा मूं ॿुधायो था, चवंदा आहिनि साईं मरी वियो त माण्हू क़बर में कीअं अज़ाब थींदो, इंसानु मिटी जो आहे त वरी मिटी में मिली वियो त अज़ाब कीअं थींदो, बाहि किथां लॻंदी। मूं चयो त मर त पोइ ख़बर थी पए, नज़र अचे त पोइ त हर कोई मञे न, अज़ाब क़बर जे करे नज़र अचे त हर कोई मञे। इन करे अलाह साईं फरमायो त ईमान वारा उहे आहिनि जेके अण ॾिठे ते ईमान आणीनि था। असां जन्नत न आहे ॾिठी, असांजो ईमान आहे, जहन्नम न आहे ॾिठी, असांजो ईमान आहे, असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न आहे ॾिठो पर असांजो ईमान आहे, अलाह खे न आहे ॾिठो असांजो ईमान आहे, क़बर क़यामत खे असां न आहे ॾिठो पर असांजो हिन जे मथां ईमान आहे। इन खे त मोमिन चइबो आहे। नज़र अचे त पोइ त काफ़िर बि मञींदो। हैहात लिमा तुअदून इन हिय इल्ला हयातुन दुनिया नमूतु व नहया। चवनि पिया न आहे ही दुनिया जी ज़िंदगी मगर बसि हिते ई रहणो आहे, नमूतु व नहया, असां मरूं था हिते ई जीअं ज़िंदा आहियूं, बसि इहा ई ज़िंदगी आहे, ॿी का बि ज़िंदगी कोन्हे। वमा नहनु बिमबऊसिन, क़यामत जे ॾींहुं कोन उथंदासीं। हे सरदार क़ौम जा चवनि पिया वमा नहनु बिमबऊसिन, वरी क़यामत जे ॾींहुं असां कोन उथंदासीं। हिकु दफ़े मूं जुमे में बयानु कयो त अलाह तबारक व तआला मरण खां पोइ ज़रूरु उथारींदो, पर कॾहिं कॾहिं अलाह साईं दुनिया में बि उथारे थो पियो। कई वाक़ियात क़ुर शरीफ़ में अचनि था पिया। हज़रत उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम जो गॾु मरी वियो, वरी अलाह साईं ज़िंदा करे ॾेखारियो। असां बि कहफ़ 900 साल पिया, वरी उथारे ॾेखारियो अलाह तबारक व तआला। 309 साल, 3 सदियूं ऐं 9 साल सुता पिया, वरी अलाह साईं उथारे। हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला जे दौर में असहाबुल उख़्दूद वारनि जो हिकिड़ो ॿारु हुयो, सूरत बुरूज वस्समाए ज़ातिल बुरूज, हुन में उन हिकिड़े नंढड़े ॿार जो तज़किरो तफ़सील सां अचे थो पियो। उन खे तीर हणी करे मारियो वियो, शहीद कयो वियो।
इहो अलाए कॾहिं जो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन दुनिया में अञा पैदा ई कोन थिया हुआ, साईं जी पैदाइश खां अॻे जो इहो वाक़ियो आहे। पोइ साईं मुआविया रज़ियल्लाहु ताला जे दौरे ख़िलाफ़त में हिकु जॻह ताईं खोटाइण कयो पियो वञे त उन ॿार जी लाश निकिरी, ख़बर न हुई त हिनजी ख़बर आहे हिते, उनजो हथु हिते हुयो, सीने में हुनखे तीर आयो, हथु हिते हुयुसि। जीअं हुनजो हथु हटायो त रत फवारा करे निकिरण लॻो। सदियुनि पुराणो वाक़ियो, ऐं हिन जे हथ जो हटायो त रत ॾियणु शुरू थी। अल्लाह साईं कादिर आहे क़बर में बि ज़िंदा रखे, अल्लाह साईं कादिर आहे मरण खां पोइ वरी जीअरण ते। इन्हु इल्ला रजुलुन इफ्तरा अलल्लाहि कज़िबा, चवनि पिया साले अलैहिस्सलातु वस्सलाम उहो इंसान आहे जेको नौज़ बिल्लाह अल्लाह जे मथां कूड़ थो हणे त मूंखे अल्लाह साईं रसूल करे मोकिलियो। न न न, कूड़ अथव। वमा नहनु लहु बिमुमिनीन, असां हिन जे मथां ईमान कोन आणींदासीं। नूह साले अलैहिस्सलातु वस्सलाम दावत ॾींदा रहिया, दावत ॾींदा रहिया। पोइ बिल आख़िर दुआ करियो, क़ाल दुआ करियो रब्बिंसुरनी बिमा कज़्ज़बून, अल्लाह हाणे मदद फरमाई, मूंखे कूड़ो था चवनि, नथा मदद दावत खे क़बूल नथा कनि, हाणे तूं भले पंहिंजो अज़ाब हिन जे मथां आण। अल्लाह साईं फरमायो क़ाल अम्मा क़लीलिन लयुस्बिहुन्न नादिमीन, ब थोरो वक़्तु अथनि, अनकरीब ई पशेमान थींदा, जल्दी ई शर्मिंदा थींदा। पोइ छा थियो, हिकु दफ़े राति जो सुता, फ़अख़ज़तहुमुस्सैहतु बिलहक़्क़ि, हिकिड़ी रड़ थी, अहिड़ी रड़ थी जहां फाटी पिया, सभु निंड में पिया मरी विया। चेहरो साफ़ सुथरो अछो, इहो राति जो मरिया त सावा थी विया चेहरा बिलहक़्क़ि। अल्लाह से फरमाए मां हक़ खे ज़ाहिर कयो, मञींदव त बचंदव, न मञींदव त मरंदव। न मञियो ऐं मरिया सभु जा सभु। फजअलनाहुम गुसाअन, अल्लाह ने फरमायो पोइ असां हिनखे ढूंढ करे छॾियोसीं। सॼो ॾींहुं माण्हू विंझे, साफ़ कपिड़ा तर, हे हो वठ पकड़ साफ़ सुथरो हले पियो। हाणे जो अज़ाब आयो त अहिड़ी धप थी वई जो ढूंढ सफ़ा गंद। फजअलनाहुम गुसाअन, अल्लाह से फरमाए तो सफ़ा हुनखे ढूंढ करे छॾियोसीं, धप खई पई वञी सफ़ा। फबुअदन लिलक़ौमि ज़ालिमीन, हलाकत आहे अहिड़ी क़ौम जे लाइ जेका क़ौम ज़ुल्म करे। अल्लाह सां शिरक कंदी न, इहे ज़ालिम आहे, इन ज़ालिमनि जे लाइ अल्लाह से फरमाए तो मुंहिंजो हलाकत आहे। यकीनन ही बि नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जे मथां बि अज़ाब आयो, सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जे मथां बि अज़ाब आयो। वरी अञा हिकिड़ी ॿी क़ौम जो तज़किरो आईंदा दर्स में थींदो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान खे नसीब फरमाए। अल्लाह